अस्सलाम वालेकुम वारिस। हे अॼु पैगाम उन्हनि जे लाइ ठाहियो जेके पाण में भाइर भेनर रुठल आहिनि, हिक अबे जी औलाद पाण में रुठल आहिनि, उन्हनि जे बारे में कोई मैसेज ॾियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जीअं त जिथे हूंदो सभु ख़ुशि हूंदो। अदा ॾाढो गमगीन ऐं ॾाढो सख़्तु सुवाल कयो थी। भाइर जेके हूंदा आहिनि न ऐं भेनरूं हूंदियूं आहिनि न, मां त चवां थो इन खां वधीक पियो क़रीबी वेझो रिश्तो ई कोन्हे। भाउ छप्पर हूंदो आहे भाउ जे लाइ। भाउ उहा शइ आहे जो मां त चवां थो जेकॾहिं कचहरी में को ॿिए भाउ जे लाइ ग़लति ॻाल्हाईंदो त बि भाउ बर्दाश्त न कंदो आहे। मुंहिंजा भाउ अॼु मां हैरान आहियां उन भाइरनि जे मथां जेके भाइर पाण में नथा ॻाल्हाइनि। अड़े उहे नंढे लाइ जा ॾींहं यादि कयो, उहे बचपन जा ॾींहं यादि कयो। बचपन में जॾहिं तव्हां नंढा भाइर सगा हूंदा हो, खेॾंदा हो, जेकर उन नंढे भाउ सां ॿियो पाड़े जो ॿार विढ़ंदो हो त कीअं वञी तव्हां भाइर गॾिजी हुन सां विढ़ंदा हो या उन मथां पवंदा हो। अड़े सुबुह जो उथंदा हो, अमड़ पुराड़ी तव्हांखे जाॻाईंदी, चुल्ह ते वेहंदा हो, गॾिजी हिक चुल्ह ते सेके मानी खाईंदा हो सियारे जी मौसम में। ऊन्हारे जो गॾिजी नेरनि कंदा हुयो बि तव्हां भाइर रात जो सुम्हंदा बि हिक खंड ते, अमड़ जी जल तव्हांखे गॾु सुम्हारींदी हुई। अॼु तव्हां उहे भाइर उहे ॻाल्हियूं तव्हां विसरी वयूं। अड़े तव्हांजो बाबो ॿीहर मोटी ईंदो, तव्हांजी अमड़ ॿीहर मोटी ईंदी, तव्हां ॿीहर ॼमंदव। थोरी थोरी ॻाल्हि ते, नंढी नंढी ॻाल्हि ते, ज़ाइफुनि जे चवण ते इहा दिलि मां नफ़रतां कढो। ॿिनि ॾींहंनि जी ज़िंदगी आहे। असां भाइर ॾिठासीं, ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे इलाइक़े में हिकिड़े जो भाउ गुज़ारे वियो त ख़ुदा जो कसम आख़िर में जॾहिं हुनखे दफ़नाइनि पिया त आख़िर में हुनजे मैयत खे भाकुर विझी ऐं चए पियो इहे लफ़्ज़ दादा हाणे मां कहिड़े भाउ खे ॿीहर भाकुर पाईंदुमि, हिकिड़ो ई भाउ हुयुसि, तूं मूंखां अॼु विछड़ी वई हमेशह जे लाइ, मां आख़िरी तोखे भाकुर थो पायां। अॼु तुंहिंजो जेको आहे सो मैयत कबर में था लाहिनि, मां वरी ज़िंदगी कंहिं भाउ खे ॾिसंदुसि। असां अहिड़ा अहिड़ा भाइरनि जूं मोहबतूं ॾिठियूंसीं, कबर में लाहींदे बि आख़िरी भाकुर पाए रोअंदा ॾिठासीं, रड़ियूं कंदे ॾिठासीं। अॼु तव्हां भाइर ॿिए खां जुदा आहियो। अड़े शादियूं थींदियूं छा जे लाइ आहिनि? उहे जिगरी भाइर बि ॾिठासीं, 4-4 साल बि माना पुटनि जूं शादियूं न कयूं, भाइरनि जूं न कयूं, सिर्फ़ु भाइरनि जे परचाइण जे लाइ त मूंसां फिलाणो भाउ रुठल उहो परचे त मां शादी कयां, पुट परणायां, धीउ परणायां। अॼु तव्हां पुटनि जूं भाटिया पुट आहिनि, उन्हनि जूं ख़ुशियूं ॾिसी तव्हां अॼु माना जेको आहे नफ़रतूं था कयो, बुग़्ज़ था दिलि में त मां भाउ सां न ॻाल्हाईंदुमि। अड़े ख़ुदा जा बंदा, मां तव्हांखे हथ थो ॿधां, अबे जे पुटनि खां नफ़रतां छॾियो, भाइरनि खां नफ़रतूं छॾियो, मासातनि खां नफ़रतूं छॾियो, सोटनि खां छॾियो, महलेदारनि खां छॾियो। हर मुस्लमान सां खीर खंड रहो, हर भाउ सां भाउ थी हलो, भाइरनि भेनरुनि खां कॾहिं। अड़े भेनरूं त न्याणियूं आहिनि, उहे त वीचारियूं सदाईं दुआऊं कंदियूं, भाइरनि जे लाइ लाॾा ॻाईंदियूं, भाइरनि जे लाइ दुआऊं कंदियूं, वाटूं ॾियारींदियूं आहिनि त मुंहिंजो अबे जो पुटु, मुंहिंजो जानी भाउ कॾहिं थो अचे, काॾों थो अचे त मां भाउ जी ख़ुशी में शरीक थियां, वञी भाउ जे पुट खे मोड़ ॿधां, वञी भाउ खां जोड़ा वठां शादीअ जा, वञी मां उन खां जेको आहे हुनजे भाउ जे पुट जी शादी में झुमरियूं हणां। अॼु तव्हां भेनरुनि खां बि कावड़ियल, अॼु तव्हां भाइर बि कावड़ियल। अफ़सोस आहे मूंखे तव्हांजे हाल जे मथां। हीअ मैसेज इनशाअल्लाह जेको